श्री शंकर भगवान था चवंत हे प्यारी। हाणे मां चौथे अध्याय जो महात्म बुधाया थो। बुधो शिव भगवान पार्वती माता खे था बुधाइन। भागीरथी जे किनारे वाराणसी नाले हिकड़ो नगर आहे जैके हाणे चवंदा आहिनि काशी। उते विश्वनाथ भगवान जे मंदिर में भरत नाले महात्मा रहंदा हुआ। विश्वनाथ मंदिर में के रहंदा हा? भरत महात्मा जेके रोज आत्म चिंतन कंदे आदर सां श्री गीता जे चौथे अध्याय जो पाठ कंदा हा। पाठ जे भक्ति सां संदन अंतर मन निर्मल थी पयो हो। निर्मल मन जन सो मोह पावा। मन शुद्ध थी हू थद गर्मी आदिक दुखन का कड़े बेचैन कोन थींदा। थद गर्मी समझो था? थद गर्मी यानी सुख दुख। थद गर्मी यानी सुख दुख। थद गर्मी ये तो थींदी आ। असां तो ही थद गर्मी न सहंदा आहियूं। थोड़ी सी गर्मी आई, गर्मी अची वई आ, पसीना था अचन, हालत खराब आ। गर्मी ठाई छाजे करे? भगवान न ठाए ना गर्मी। केड़ी दुखदाई आ। मुखे तो थद बढ़िया लगंदी आ। थद आई अलाए छा आहे भाई, बीमार न पइजी वञा। केड़ी थद वधी वई आ। मांजी तो ॿाहिरि निकिरण जी इच्छा ही नथी थिए। टोपो ॾे, जैकेट ॾे, तॾहिं बि नथी। हुल्लो भरे जे करे ते चुल्हो भरे त हथ सेकियूं वेठा। ईअं तो लॻे कंबल पाए बसि चांहि जो कोप हथ में हुजे, पकोड़ा हुजनि, रिलीअ खां ॿाहिरि ई न निकिरां रिलीअ खां ॿाहिरि, न गिली थिया, न पानी लॻे, न हवा लॻे। हा केड़ी थद अची वई आहे। कुझु नथा सहूं। हीअ सर्दी गर्मी नथा सहूं त पोइ वरी दुख सुख काॾो सहंदासीं। हरे राम। ॾिसो गर्मी ॿिनि तरहनि जी थींदी अथव। हिकिड़ी जेकी असां छा कंदा आहियूं, गरम पाणीअ सां सनानु कंदा आहियूं, हा न, चवंदा आहियूं हा बढ़िया थी वियो, लेकिन पोइ सॼो ॾींहुं थधि लॻंदी आहे। या पोइ ओतिरी देरि जेतिरी देरि गरम पाणी पवंदो पोइ त ॾंद छिकजंदा आहिनि, पोइ त बढ़िया थधि लॻंदी आहे। हिकिड़ी गर्मी थींदी अथव एक्सरसाइज करे शरीर ई गरम करे छॾियो। पाणीअ खे गरम न कयो, कंहिंखे गरम कयो? शरीर खे। चओ हरे राम। तो शरीर चुस्त भी ठहंदो, स्वस्थ भी रहंदो, मस्त भी रहंदो ऐं थधे पाणीअ सां झमाझम पोइ स्नान करे सघंदो। और थधि में सरसों तेल भी बढ़िया हूंदो अथव, उहो भी शरीर खे गरम रखंदो आहे, थधि दूर कंदो आहे। सरसों तेल सां थोड़ी सी बढ़िया न चकाचक मालिश कयो त पानी गरम करण जी जरूरत ही न पए। माण्हू सोचींदा आहिनि थधे पाणी सां माण्हू बीमार पवंदा आहिनि। न, थधे पाणी सां जेके सनानु कंदा आहिनि उहे स्वस्थ रहंदा आहिनि। चओ हरे राम। गानो भी आहे न, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। कभी ॿुधो अथव गरम गरम पानी से नहाना चाहिए? चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपा। अरे घर जे अंदर बाथरूम में असां नॉर्मल पानी सां सनान नथा करे सघूं। कार्तिक कथा में गुणवंती थध में वही, गुणवंती माता वही थध में गंगा जी में स्नान कंदे कंदे प्राण विसर्जन करे छॾी। ॿुधो न कार्तिक कथा, प्राण त्यागे छॾी, लेकिन धर्म त्याग न कई। भगवान जो नाम उच्चारण कंदे कंदे हरे कृष्ण, हे हरे, ओम राधेश्याम, ओम सीताराम, हरे कृष्ण, श्री हरि, श्री कृष्ण गोविंद। सदो श्री कृष्ण ॾेई हली वई। उहा माता गुणवंती केर ठही आई? केर ठही आई? होॾे तो ॾिसां त सत्यभामा, होॾे तो ॾिसां त होॾो पुछंदुमि। ख़बर आहे मूंखे तव्हांखे पतो आहे। हाँ तो ॿुधियो अथई नानक राम, ॿुधियो अथव न? ॿुधियो अथई? सत्यभामा माता ठही आई, उहा ई गुणवंती। सोचो
केवल स्नान भक्ति करे श्री कृष्ण के पाए वरते तड़ी चवंदा आहिनि भाई कर स्नान सिमर प्रभु अपना मन तन भय अरोगा कर स्नान सिमर प्रभु अपना तन मन भय अरोगा कोट विघन लाथे प्रभु शरणा कोट विघन लाथे प्रभु शरणा प्रगटे भले संजोगा गुरु नानक की वड्याई गुरु नानक की वड्याई गुरु नानक की वड्याई ओ गुरु नानक की वड्याई ओ प्रगट भई सगले जुगंतर प्रगट भई सगले जुगंतर गुरु नानक की वड्याई 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 गुरु नानक देव महाराजन जा टे वचन चो नाम दान स्नान किड़ा सरल मात्रा भी उआई राइम्स भी उआई नाम दान स्नान टई जुड़ियल आहिनि सुबुह जो 100 कम छॾे स्नान कयो असांखे 4 कम हूंदासीं त सनानु न कंदासीं वेठा फेरा पाईंदासीं 100 कम छॾे करे सनानु कयो चओ हरे राम सुबुह जो सनानु करण सां पंहिंजो पाण ई भगवान जो नालो यादि ईंदो आहे श्री कृष्ण गोविंद नाथ नारायण वासुदेव सुबुह जो सनान खां पहिरियों बि उथो त नाम जपियो तेसि ताईं दान स्नान भी दान आ ख़बर तो सुबह जो कीर्तन में स्नान कंदव तो वो भी दान आ हिकिड़ो धर्म आ पुण्य शरीर जो तप आ वो श्री कृष्ण अर्पण करे छॾियो उनमें भी लाभ आ ॿियो दान चइबो आ कि वंड के खाओ दान यानी वंड के यानी मिली करे बाटे करे खाओ जेको भी भगवान तव्हांखे ॾिनो आ तिल फुल ॾिनो तव या गोडाउन भरे ॾिना अथव कोठियूं भरे ॾिनियूं अथव जेतिरो बि जंहिंखे जीअं ॾिनो आहे उहो बाटे करे खाओ ग़रीबनि खे बाटियो जीवन खे बाटियो इन तरह सां त नाम दान स्नान उथंदे वेहंदे भगवान जो नाम जपियो चवनि था पिया पर वेही करे असांखे अभ्यास विझणु खपे तॾहिं उथंदे वेहंदे असांजो नाम हलंदो जेसि ताईं वेही करे सिमरन न कंदासीं न तेसि ताईं उठत बैठत सुवत नाम भी कोन हलंदो इन करे वेही करे कुछ देर असां अभ्यास विझूं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ध्यान जो भाई वाराणसी काशी में केर रहंदो विश्वनाथ मंदिर में नालो अलाए छा हुयो हाँ भरत महाराज रहंदा हा संत ऐं चौथे अध्याय जो पाठ करे करे उन जो मन छा थियो निर्मल यानी शुद्ध थियो निर्मल यानी शुद्ध निर यानी अलग कंहिंखो मल मल यानी मैल गंदगी को साफ थियो निर्मल थियो उ थद गर्मी आदिक दुखन खां कॾहिं बेचैन कोन थींदा मतलब समता में रहंदा धीरज में रहंदा सत्संग बुधी करे धीरज ना आयो तो सत्संग बुधण जी कला ही ना आई याद रखजो सत्संग नाटक कयो असां सत्संग न बुधो पो ध्यान सां सत्संग बुधण में धीरज अचण खपे
सबुर अचणु खपे। थोड़ो सो कंहिं चई छॾियो त मन बेचैन तो थी वञे, थोड़ो सो धन हलियो त असां परेशान था थी वञूं, थोड़ो सो दुख आयो त हाय हाय था कयूं पिया। इहो सत्संगी माण्हुनि जा लक्षण कोन्हनि। सत्संग जो अर्थ छा आहे? सत धन संग। जेको सत्य सां परमात्मा सां जुड़ियो उहो छो दुखी थींदो भाई? चओ हरे राम, हरि बोल। याद रखो, सत्संग कयो था तो धीरज अचणु खपे, समता अचणु खपे, सबुर अचणु खपे। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते परेशान न थियो। जेको थियणो आहे थी रहंदो, जेको न थियणो आहे थी नथो सघे। पोइ छाजे करे असां परेशान थियूं, दुखी थियूं? और जेको कर्म करणो आहे उहो तव्हांखे मनाई न आहे। जेको बि शुभ कर्म करणो आहे उन लाइ असां पूरो आज़ाद आहियूं, पूरी ताक़त लॻाए करे कयो। पोइ बि रिजल्ट कोई अची थो वञे त उनमें छो सुखी दुखी थियूं असां? इन करे तेरा भाणा मीठा लागे। हिक भेरे जी ॻाल्हि आहे, उ तप जा धणी नगर जे कुंड में वसियल देवताउनि जे दर्शन जी चाह में तंहिं पासे निकिता, देवताउनि जो दर्शन करण लाइ। उते ॿेर जा बि वण हुआ, उन्हनि जे हेठां वेही हू आराम करण लॻा। हिक वण जी पाड़ वटि उन्हनि पंहिंजो मथो रखियो हो ऐं ॿिए जी पाड़ वटि संदन हिकिड़ो पेर हो। थोड़ी झट खां पोइ जॾहिं हू तपस्वी हलिया विया त ॿेर जा ॿई वण 5-6 ॾींहंनि में सुकी विया। चओ हरे राम। तिन में पन ऐं टारियूं बि कीन बचियो। तंहिंखां पोइ उहे ॿई वण वञी ब्राह्मणनि जे पवित्र कुल में 2 कन्याउनि जे रूप में जन्म वरितो। इहो चइबो आहे असर सुखिया, मतिलबु उन्हनि जो ख़राबो न थियो, उनजो नुक़सान न थियो, तरक़ी थी वई, वृक्ष मनुष्य बणिजिया। ऐं कंहिंजे घर में, ब्राह्मण जे घर में कन्याऊं ठहियूं पवित्र कुल में। हू ॿई कन्याऊं जॾहिं 7 सालनि जूं थियूं, 7 years old, हिकिड़े ॾींहुं उन्हनि ॿियनि देशनि खां घुमी घुमी मोटंदे भरत मुनीअ खे ॾिठाऊं। उन्हनि खे ॾिसंदे ई ॿई उन्हनि जे चरणनि ते किरी पयूं ऐं मिठी मिठी वाणीअ में चवण लॻियूं त हे मुनि महाराज, तव्हां सुञाणो था? न पुट, मां तव्हांखे न सुञाणा। अरे तव्हांजी कृपा सां त असांजो उद्धार थियो आहे। मां त तव्हां सां पहिरियों बार थो मिलां। हा, हिन जन्म में असांखे पिछलो जन्म यादि आहे। असां ॿेर जे वण जी जूण छॾे करे मनुष्य शरीर प्राप्त कयो आहे। उन्हनि जे ईअं चवण ते मुनीअ खे ॾाढो अचरज थियो। पुछियो त मूं कॾहिं कहिड़ी रीति तव्हांखे मुक्त कयो? मूंखे इहो बि ॿुधायो त तव्हां ॿेर जे वण जे रूप में छाजे करे जन्म वरितो? छो त हिन ॻाल्हि जी मूंखे का बि पहचान कोन्हे। तॾहिं उन्हनि ॿिन्ही कन्याउनि पहिरियों पंहिंजे ॿेर जे वण ठहण जो कारण ॿुधायो। चवण लॻियूं त हे मुनि, गोदावरी नदीअ जे किनारे ते छिन्न पाप नाले हिकिड़ो उत्तम तीर्थ आहे। छिन्न पाप यानी जेको पापनि खे छिन्न भिन्न करे छॾे। हरे राम। जहिड़ी तरह गंगा मैया जिह चरणन ते निकती सुरसरी, शंकर जटा समाई और जटा शंकरी नाम पर्यो है, त्रिभुवन तारण आई, भज मन राम चरण सुखदाई। श्री कृष्ण जे चरणन ते जल किरियो त गंगा ठही वई। असां जंहिं पाणीअ सां सनानु कंदा आहियूं उहो पाणी बि मेरो थी वेंदो। असांजी मिटी हली वेंदी न पाणीअ में, मेरो ई थींदो न, उहो वरी थोड़ी उपयोग थींदो। ऐं भगवान जे चरणन ते जल किरंदो आहे त छा ठही वेंदी आहे? गंगा मैया। भगवान जॾहिं वामन रूप धारण कयो, नंढे मुंह विराट ठया, 2 पगनि में स्वर्ग लोक ब्रह्म लोक तक चरण कमल हलियो। ब्रह्मा जी कमंडल खणी आया ऐं भगवान जे चरणन में जीअं जल विधऊं त उहा पतित पावनी गंगा मैया थी वई। ब्रह्म कमंडलिनी, त्रिपथ गामिनी, जानवी गंगा। श्री विष्णु पदायनी, ये उन्हनि जा नाला अथव। ये स्नान महिल खणंदा कयो, हर हर गंगे हरे यमुने
हरे नर्मदे। तो ये कन्याऊं ॿुधाइनि थियूं त पिछले जन्म में छिन्न पाप नाले हिकिड़ो उत्तम तीर्थ आहे जेको इंसाननि खे पुट ॾींदो आहे। उहो तीर्थ पवित्रता जी हद ते पहुतल आहे। उन तीर्थ में सत्य तपा नाले हिकिड़ा महात्मा कठोर तपस्या करे रहिया हुआ। हू उन्हारे जी मुंद में ॿरियल बाहि जे विच में वेहंदा हुआ। उन्हारो कंहिंखे चइबो आहे? ॿुधायो हाणे उन्हारो कंहिंखे चइबो आहे? उन्हारो कंहिंखे चइबो आहे? हा, उन्हारो यानी गर्मी। गर्मीअ में वरी बाहि ॿारे वेहंदा हुआ। ईअं त तपस्या थींदी आहे। एसी हलाए थोरी न तपस्या थींदी गर्मीअ में। चओ हरे राम। थधि में कंबल पाए तपस्या थींदी छा? ये तो भक्ति आ। जी चाहे भजन कयो। वाह भाई वाह। स्वेटर पाए, जैकेट पाए, टोपा पाए, कंबल पाए भी श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। कल्याण ही कल्याण। सरला भक्ति कहो भगति पथ कवन प्रयासा। रामायण में चौंता ॿुधाए भक्ति में भाई केड़ी तकलीफ़ है तव्हांखे? लाभ छा आहे साईं? तकलीफ़ ना आहे त लाभ आहे। चवंता लाभ जोगन जख मख तप उपवास। दुनिया भर जा जप तप तपस्याऊं उपवास भक्ति जे साम्हूं टिकी न सघंदा। याद रखजो भक्ति में एडी शक्ति आहे। इन करे एकादशी भक्ति हो। वो कोरो कोरो उपवास ना है, ॿियनि व्रत ना है, वो भक्ति जो ही उपवास आहे। चौ हरे राम। इन जे बराबर कुछ भी कोने। उन्हारे में मुंद में बरियल बाहि जे विच में वेहंदा हुआ उहे तपस्वी। बरसात में पाणीअ सां उन्हनि जा वार सदाई पिसल रहंदा हुआ। असां त वसल थधि में मथो ई न धोऊं, ईअं वेठा घुमूं। एकादशी ते सनानु कयूं 14 ॾींहं बस ईअं ठिकरी सनानु। हा न, जेको सनानु करे आवा उनखे हथ लॻाए छॾियो, थियो सनानु। गंगा जो छंडो खणी हणो। चओ हरे राम। बरसात में उन्हनि जा वार पिसियल रहंदा हुआ ऐं थधि जे महल पाणीअ जे अंदरि रही करे तपस्या कंदा हुआ। तपस्या कंठ तक पाणी, छातीअ तक पाणी। चओ हरे कृष्ण। इन करे थधि जे महल पाणीअ में रहण सबब संदन शरीर जा रोआ सदाई खड़ा रहंदा है। अंदर बाहर खां सदाई निर्मल रहंदा हा ऐं वक्त ते तपस्या कंदा। मन इंद्रियन ते संयम रखंदा हा। परम शांति सां आत्मा जो ही चिंतन कंदा हुआ। हू पंहिंजे ज्ञान सां जीअं ॻाल्हाईंदा हुआ तंहिंखे ॿुधण लाइ साक्षात ब्रह्मा जी भी रोज ईंदा हुआ। उन जो ज्ञान ॿुधण केर ईंदा हा? ब्रह्मा जी। बाप रे, साक्षात। ऐं सवाल भी कंदा हा। ब्रह्मा जन सां संदन अहिड़ो व्यवहार थी वियो जो उन्हनि जे अचण ते भी हू सदाई तपस्या में मगन रहंदा। परमात्मा जे ध्यान में सदाई रहण सबब संदन तपस्या वधंदी पए वई, वधंदी पए वई। महात्मा सत्य तपा के जीवन मुक्त जहिड़ो समझी इंद्रदेव के पंहिंजे वैभव ऐं राज जो डप अची लॻो। कोई वधिक तपस्या करे, यज्ञ करे त राजा इंद्र जी कुर्सी हिलंदी आहे, मथां हिन स्वर्ग जो राजा अची बणे। उन्हनि खे भउ लॻंदो आहे, पर हिन तरह सां कोई करे तॾहिं त। चओ हरे राम। इंद्रदेव के पंहिंजे वैभव ऐं राज जो डप अची लॻो। तॾहिं देवराज उन तपस्वी जी तपस्या में विघन विझण शुरू कयो। असां ॿिन्ही अप्सराउनि खे सॾु कराए इंद्रदेव अहिड़ी आज्ञा कई त तव्हां ॿई वञी उन तपस्वीअ जी तपस्या में वञी विघन विझो। यानी असां ॿई केर हुईसे? अप्सरा। वे केर हुयूं? कन्याऊं। पहिरियों अप्सरा। जेको मुखे लाइ पाण स्वर्ग जो राजा बणण थो चाहे। राजा इंद्र जी आज्ञा सां असां ॿई गोदावरी नदीअ जे किनारे मुनीअ जे तप वारे स्थान ते पहुतासीं। उते ॿियनि अप्सराउनि सां गॾु मृदंग, वीणा ऐं सुर ते असां सभिनी मिठड़े आवाज में ॻाइण शुरू कयोसीं। चओ हरे राम।
गडो गड महात्मा के वस में करण लाइ असां त काम भाव पैदा करण पे चाहियो से, पर महात्मा के क्रोध अची वियो। तॾहिं उन्हनि हथ सां जल जो छंडो खणी करे ऐं हणी असांखे श्राप ॾिनो त तव्हां ॿई वञी गंगा जे किनारे ते ॿेर जी लता बणिजो, वृक्ष वञी बणिजो। चओ हरे राम। इहो ॿुधी असां ॿिनी वेनती करे ॿाॾायोसीं त हे महात्मा, असां त रुगो वचन पालन पे कयोसीं, आज्ञा ॾियण वारो त हो राजा इंद्र, तंहिं करे असांजे पाप खे माफ़ कयो। असांजे ईअं चवण ते मुनीअ प्रसन्न थी असांजे उद्धार जी ॻाल्हि ॿुधाईंदे चयो त मृत्यु लोक में तव्हांजो जनम थींदो ऐं पूरबले जनम जी यादि तव्हांखे रहंदी। भरत मुनीअ जे अचण सां ही श्राप तव्हांजो मेटबो। हे मुनि, जंहिं वक्त असां ॿई ॿेर जे वण जे रूप में हुआसीं, तंहिं वक्त तव्हां असांजे भरिसां वेही श्री गीता जे 4 अध्याय जो जप करे असांजो उद्धार कयो। तंहिं करे असां तव्हांखे प्रणाम थी कयो। असांखे तव्हां रुगो श्राप खां ई न, पर हिन भयानक संसार खां बि श्री गीता जे 4 अध्याय जे पाठ सां मुक्त करे छॾियो आहे। चओ हरे राम। केवल उनजो शाप न वयो कि जेके वण ठही बीठी हुयूं, बल्कि मुक्ति भी मिली वई। श्री भगवान चवनि था त उन्हनि ॿिनी जे इन चवण ते मुनि ॾाढो प्रसन्न थिया ऐं संदन पूजा अंगीकार करे अॻिते वधी विया ऐं हू ॿई कन्याऊं भी वॾे आदर सां नित्य श्री गीता जे 4 अध्याय जो पाठ करण लॻियूं, जैसा उन्हनि जो उद्धार थी वियो। ही 4 अध्याय जो महात्म शिव भगवान माता पार्वती के ॿुधायो, जेको असां श्रवण कयोसीं। ओम श्री परमात्मने नमः। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अॻिते श्रवण कंदव तव्हां 5 अध्याय। तंहिंखां पोइ अर्जुन चयो त हे श्री कृष्ण, तव्हां कर्मनि खां संन्यास जी, पोइ वरी निष्काम कर्म योग जी भी वाखाण कयो था, महिमा कयो था, त मूंखे ॿिनी मां जेको भलो करण वारो हुजे, कर्मनि खां संन्यास वठां या कर्म योग कयां, ॿिनी मां सुठो कहिड़ो आहे, निश्चय करे मूंखे ॿुधायो। चओ हरे राम। हाणे भगवान छा था जवाब ॾियनि वो तव्हां सुभाणे श्रवण कजो। बोल वृंदावन।